बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है। अज असो क्लास नंबर 39 यानी क्लास नंबर 39 है। इन वीडियो लेक्चर के अंदर असी डेफिनेटली पास्ट परफेक्ट टेंस पढ़ंदासीं, छो त गुज़िरियल वीडियो के अंदर असी प्रेजेंट परफेक्ट टेंस पढ़ियोसीं। साम्हूं लिखियो आहे पास्ट परफेक्ट टेंस जंहिंजी सिंधी आहे ज़मान माज़ी कामिल या पूरो। हिनखे ज़मान माज़ी बईद यानी दूर भी चइबो आहे। हाणे हिनजी डेफिनेशन के ॾिसी असां सम्झी वेंदासीं त ही आखिर चवण छा थो चाहे। वर्ब which signifies that the subject commenced some work in past time and it was completed in same time that is called। चे तो हिकु अहिड़ो कम जेको माज़ीअ में शुरू थियो हुयो ऐं माज़ीअ में ही खत्म थी चुको हुयो। यानी प्रेजेंट परफेक्ट में छा हो त माज़ीअ में शुरू थियो, हाणे खत्म थियो। पर पास्ट परफेक्ट टेंस के अंदर छा है, माज़ीअ में शुरू थियो, माज़ीअ में ही खत्म थी वियो। असां इन टेंस के ज़मान माज़ी कामिल चवंदा आहियूं, यानी पूरो। हिन जो हेल्पिंग वर्ब हिकु ई आहे, हेड, जेको सभिनी सां लॻंदो ऐं वर्ब जी टी शिकिले खणंदो आहे। हिन जी सिंधी छा आहे, फरहान इनाम खटियो हुयो, बस ठीक आहे। अलीअ मानी खाधी हुई, यानी माज़ीअ में ही शुरू के, माज़ीअ में ही खत्म के। तमाम सिंपल कंसेप्ट आहे, हिन में वधीक विचरण जी ज़रूरत आहे कोन। हिन क़िस्म जी सिंपल माना हूंदी आहे। फरहान हेड वॉन द प्राइज, हाणे हेल्पिंग वर्ब लगायोसीं ऐं उन खां पोइ थर्ड फॉर्म, ठीक आहे। ऐं हिन जो कंस्ट्रक्शन भी तमाम सिंपल आहे। फरहान हेड वॉन द प्राइज, फरहान इनाम खटियो हुयो। ऐं हिन जो नेगेटिव कीअं थींदो, फरहान हेड नॉट वॉन द प्राइज। तमाम सिंपल। इनके सवाली करण लाइ छा, फरहान इनाम खटियो हुयो, असां छा कंदासीं, हेल्पिंग वर्ब खे कीअं खणींदासीं, हेड फरहान वॉन द प्राइज, सवाल जी निशानी। सवाली नाकारी करण लाइ हेड फरहान नॉट वॉन द प्राइज, सवाल ना करें। एम्फेटिक जे लाइ डेफिनेटली हिन में जो इस्तेमाल थींदो वो थींदो रियली। असां चवंदासीं फरहान हेड रियली वॉन द प्राइज, फरहान सचपच इनाम खटियो हुयो। यानी तमाम सिंपल ॻाल्हि जिंजी सिंधी छा आहे त मां मानी खाधी हुई, बस माज़ीअ में शुरू थियो, माज़ीअ में खत्म। हेड हिन जो हेल्पिंग वर्ब आहे, सभिनी सां लॻंदो, थर्ड फॉर्म खणंदो, कॉन्जुगेशन हीअ अथसि। यानी अगर हिन नाकारी इन तरीक़े सां कबो सवाली ऐं जेको आहे एम्फेटिक जेको सेंटेंस आहे। हाणे असां कुछ इन जा मॉडल सेंटेंसेस ॾिसंदासीं ऐं ॾिसूं त ही कीअं वधीक जुमला ठाहे थो। असां मॉडल सेंटेंसेस करण वञूं पिया। मॉडल सेंटेंसेस करण जे पोयों असांजो मक़सदु हिकु त उन जुमले जी बीहक सम्झणो हूंदी आहे ऐं ॿियो कि अगरि कुझु नवां वर्ड्स एंड कॉन्सेप्ट्स मिलनि था त असां नोट कयूं। हाणे पहिरियों आहे, आई हैड डिवोटेड माय एंटायर लाइफ टू द इंस्टीट्यूट। मां पंहिंजी पूरी ज़िंदगी हिन इदारे के वक्फ कई हुई, यानी टू द इंस्टीट्यूट इदारे के वक्फ कई हुई। एंटायर लाइफ डिवोटेड छा के चइबो बाबा, जैसा वक्फ करे छॾींदा आहियूं, ॾेई छॾींदा आहियूं। यू हैड गिवन मी योर टंग, तूं मूंखे पंहिंजी ज़बान ॾिनी हुई। ज़बान हीअं न जेको असां चवंदा आहियूं न त मतिलबु बेकम थींदो न। एन इंग्लिश मैन हैड डग मोहन जो दड़ो, हिकु अंग्रेज़ मोहन जे दड़े जी खोटाई कई हुई। द रेनी वेदर हैड सेट इन, बरसाती मौसम शुरू थी वही हुई। पंजो नंबर आहे, माय फादर हैड ग्रोन एज्ड एंड फीबल, मुंहिंजो बाबा कमज़ोर ऐं कुराड़ो थी चुको हुयो। छहों नंबर आहे, वी हैड अप्लाइड फॉर टेलीफोन इन 1987, असां टेलीफोन जे लाइ दरख्वास्त ॾिनी हुअसीं 1987 में। सतों नंबर आहे, अहमद हैड प्लेड अ गेम ऑफ लाइफ एंड डेथ, अहमद ज़िंदगी ऐं मौत जी रांदि खेॾी हुई। अठों नंबर आहे, आई हैड लर्नड ऑल गुड मैनर्स फ्रॉम माय फादर, मां सभु सुठा गुण इख़लाक़ पंहिंजे बाबा मां सिखिया हुया। नौं नंबर आहे, दे हैड हर्टेड हस, उन्हनि असांखे दुख पहुचायो हुयो, दुख रसायो हुयो। ॾहों नंबर आहे, आई हैड स्टार्टेड जॉब इन 2001, मां 2001 में जॉब शुरू कई हुई, यानी शुरू भी कई हुई ऐं ख़त्म भी कई हुई। सो ही कुछ मॉडल सेंटेंसेस हुया जेके असां पास्ट परफेक्ट टेंस या डिस्कस कियासीं। इन द लास्ट असां एक्सरसाइज कंदा आहियूं तव्हांजे साम्हूं। सिंधीअ में कुछ जुमला आहिनि,
कुछ वोकेबलरी आहे इन्हनि खे इस्तेमाल कंदे ऐं पंहिंजे दिमाग़ ऐं स्किल्स खे इस्तेमाल कंदे इनजी ट्रांसलेशन कंदो, इंटेरोगेटिव नेगेटिव इंट्रोगेटिव नेगेटिव में एम्फेटिक में तब्दील कंदो, प्रैक्टिस कंदो। अल्लाह साईं तव्हां सभिनि जो हामी नासिर। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नई क्लास में। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।